जेकॾहिं मोर पखी थर जो इंतिहाई जेका हिसास पखी आहे। मोरनि में जेका बीमारी बि हले पई ऐं मोर जेके पखी आहिनि उन्हनि जो शिकार बि हले पियो। हीअ जेका अॼु ॻोठाणा पहुतल आहिनि ॻोठ खंखणिया रेमली जा ही मोरनि जा खंभ खणी आया आहिनि। शिकायत कनि पिया त उते जेका से बासर धुरियूं आहिनि उहो मोरनि खे जेका से मोरनि जो शिकार करे ऐं उन्हनि खे बाक़ी जेके जंगली जेके जीवत आहिनि उन्हनि जो शिकार करे रहिया आहिनि। ॻोठाणनि खां पुछंदा चाचा ही छा खणी आया आहियो तव्हां? ही असीं मोर खणी आया आहियूं जेको बेदर्दी सां राति धक सां मारियो वियो आहे। जेको ॿिया मोर साबित कोन आया असांखां खणी विया या केॾांहुं कयूं। उते धक ते असांजा छोकिरा बंदूक जे फायर ते पुॻा जिन्हनि ॾिठो जेके 3-4 छोकिरा ॻोठ जा शाहिद आहिनि जिन्हनि में मूं अॻु में नाला खयां इहे छोकिरा ख़ासि कयली हुआ। ऐं जंहिंखां मोरनि सां गॾु जेको सो ॿियो शिकार बि कनि था। मोर शिकार जी सूरत सां तबाह थियनि पिया। मोरनि ते जेको सो रहम कयो वञे ऐं वसवारनि खे तव्हां हिन रुगो मोर खे जेको हिनजी खंभ जेका तव्हां खणी आया आहियो माना तव्हां केतिरी मोरनि सां केतिरी मोहबत कंदा आहियो? हिकिड़े मोर जी खंभ खणी तव्हां शहर पहुता आहियो। साईं असां पंहिंजे बचनि खां वधीक मोरनि सां मोहबत कंदा आहियूं। असीं पंहिंजी पेट में न खाईंदा आहियूं। तव्हां सुबुह जो अची विज़िट करे ॾिसो त असांजा नंढड़ा नंढड़ा बच्चा पाण मानी कोन खाईंदा। हू मोरनि जे लाइ रखी छॾींदा आहिनि त हीउ मुंहिंजो मोर आहे, हीउ मुंहिंजो मोर आहे। हू मोर हुन जी झोली में इहे दाणा खाईंदा आहिनि। असीं ॿई मज़दूर आहियूं। असीं कसम खणी था ॻाल्हि करियूं त असां वटि न का शइ आहे न असीं कंहिंजा मुखालिफ़ आहियूं। असीं अहसास ख़ातिर दांह खणी आया आहियूं हिन पखी जी जंहिंसां ज़ुल्म कयो पियो वञे ऐं ॿी जीवत सां ज़ुल्म कयो पियो वञे। उन ज़ुल्म ख़ातिर असीं दांह जी अपील था ॾियूं वसवारनि खे। जी बिल्कुलु तव्हां ॾिसंदो त हीअ जेका से मोर जेके आहिनि उन्हनि जूं खंभूं आहिनि ऐं थरवासी मोरनि सां इंतिहाई घणो प्यारु कनि था। थरवासी पंहिंजनि बचनि खे बुखियो रखी मोरनि खे जेका से दाणो पाणी ॾींदा आहिनि। ऐं मोर जेका से शाम जो टाइम हूंदो आहे ऐं सुबुह जो जेको टाइम हूंदो आहे मोर झंग मां जेका निकिरी घरनि ताईं ईंदा आहिनि ऐं ॿारनि जेके नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि सां गॾु रांदि कंदे टिलंदे नज़र ईंदा आहिनि। त मोर इंतिहाई हिकिड़ो हिसास पखी आहे। हसीन जेका पखी आहे थर जी जेका सूंह आहे उन खे जेकॾहिं शिकार जे ज़रिए उन्हनि जो नसल ख़तमु कयो पियो वञे त इंतिज़ामिया खे नोटिस वठण जी ज़रूरत आहे। ऐं असां ही समूरी जेका सूरत करे हीअ मोर जा खंभ इंतिहाई क़ीमती आहिनि ऐं थरवासी हिन खे इंतिहाई ख़ुशी सां जेका से घरनि अंदरि रखंदा हिन खे जेका संभाले रखंदा आहिनि। त हीअ समूरी सूरत आहे ऐं हिन ते इंतिज़ामिया खे घुरिजे त मोरनि जी जेका से शिकार जेको कयो पियो वञे उन ते जेका से फ़ौरन कंट्रोल करे थर जी हिकिड़ी सूंह आहे उनखे बचायो वञे।